शामिल करें था। टंडो मोहम्मद खान का सिंध यूनाइटेड पार्टी टंडो मोहम्मद खान तरफ़ां मंशियात जे सरियाम हलंदड़ कारोबार ख़िलाफ़ बुलड़ी शाह करी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन जे हथनि में बैनर खंयल हुआ जंहिं ते मंशियात ख़िलाफ़ नारा दर्ज थियल हुआ, जॾहिं त सिंध यूनाइटेड पार्टी टंडो मोहम्मद खान जे सदर ज़ुल्फ़कार पप्पू भुरगड़ी, सलीम हालेपोटो, ज़ुल्फ़कार लुंड, अहमद लुंड, जसकम ज़िले अॻवान, जावेद हालेपोटो, ज़ोएद जमाली ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब बुलड़ी शाह करीम अॻियां एहतिजाजी रैली कढी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते क़ौमी कारकुननि भी शिरकत कई, जंहिंमें हनीफ़ बिरोही, फाज़ुल जलालानी, साले गाहो, अहमद लुंड, मोहम्मद हसन बिरामाणी, अकबर मल्ला समेत ॿिया पिणु मौजूद हुआ। उन मौक़े ते एहतिजाजी मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे ज़ुल्फ़कार पप्पू भुरगड़ी, जावेद हालेपोटो, ज़ोएब जमाली, सलीम हालेपोटो ऐं ॿियनि चयो त ज़िले टंडे मोहम्मद खान ऐं उन जे तहलकनि बुलड़ी शाह करीम, टंडो ग़ुलाम हैदर, टंडो मोहम्मद खान में पुलिस जी सरपरस्ती में मंशियात जो सरियाम कारोबार अरूज ते आहे, जंहिंमें मैनपुड़ी, गुटको, आई समेत समूरे मंशियात सरियाम विकिरो थी रही आहे। हिननि चयो त मैनपुड़ी नौजवान नसुल खे तबाह करे छॾियो आहे।